अल्लाह ने फरमाया कुल इन तुबदू यालमुल्लाह, ए प्यारा पैगंबर चओ इन्हनि खे जेकर तव्हां लिकायो था जेका शइ तव्हांजे दिलनि में आहे या ज़ाहिर कयो, अल्लाह उनखे ॼाणे थो। मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़, ऐं ॼाणे थो उन शइ खे जेको कुझु आसमाननि में आहे जेको कुझु ज़मीन में आहे। वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह हर शइ ते। अल्लाह साईं इन आयत में इंसान खे इहो थो ॿुधाए त हर हाल अल्लाह जे इल्म में आहे, ज़ाहिर हुजे लिकल हुजे, असां हिकिड़ी शइ ज़ाहिर कयूं था उहा बि अल्लाह ॼाणे थो, जेका दिलनि में आहे उहा बि अल्लाह ॼाणे थो। अल्लाह सां जी कुदरत हर हाल में आहे, कुदरत कामिल आहे, उन खां माण्हू का शइ लिकाए नथो सघे, उस्ताद खां, पीर खां, मुर्शिद खां, माउ पीउ खां, दोस्तनि खां लिकाए सघे थो, अल्लाह खां न लिकाए। यौम तजिदु कुल्लु नफ्सिन मा अमिलत मिन खैरिन मुहज़रा, उन ॾींहुं लहंदो हर शख़्स जेको कयईं नेकी साम्हूं ऐं जेको कयईं बुराई, माना नेकी ऐं बुराई जेका कयईं उहा उनजे आॾो हूंदी, क़यामत वारे ॾियारे उहा लिकल न हूंदी। दुनिया में लिकी थी वई, नेकी कई लिकाए कंहिंखे ख़बर न पई, अब मरी वियो पोइ ख़बर ग़रीबन खे ॾींदो, फलाणी जाइ ते ॾींदो, फलाणी जाइ ते ॾींदो। बुराई कयईं बा हिन सां विढ़ंदो, हिन सां विढ़ंदो, जहिड़ो ॾिंगो ॾाढो के ॾसे न पियो, मूंस खे मारी मुंहिंजो अखि खाधई, मूंसां विढ़ियो, मरी वियो, हाणे ॾसे थो पियो हींअर ईंदो ई कोन। पर क़यामत वारे ॾींहुं नेकियूं बदियूं सभु ज़ाहिर, चाहींदो हसरत कंदो त जेकॾहिं इन शख़्स जे दरमियान ऐं इन बदीअ जे दरमियान वॾो फ़ासिलो हुजे, दूराहो फ़ासिलो हुजे। भई वज़िरकुमुल्लाहु नफ़्सहु, ॾेॾियारे थो अल्लाह साईं तव्हांखे पाण खां, वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद, अल्लाह महिरबानी कंदड़ आहे बाननि ते। अल्लाह साईं बाननि ते महिरबानी थो करे त जीअं टिड़ी वञो, बुराईअ खां बचो, बदीअ खां बचो, छो त उन ॾींहुं नेकी साम्हूं हूंदी उनजो फ़ाइदो मिलंदो, बुराई जेका साम्हूं हूंदी उन सां उन शख़्स जूं जंहिंसां ज़्यादती कयईं उन जा गुनाह हिन ते चढ़ंदा, हिन जूं नेकियूं उन ॾे वेंदियूं। तंहिं करे अल्लाह साईं अॻु में ॾेॾियारे थो, दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल करिणी।